शेयर कंदालूं। इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन फैसल वावड़ा जी नाअहली बाबति केस जो महफ़ूज़ सेल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमिश्नर जो इहो चवणु आहे त फैसल वावड़ा इलेक्शन कमीशन में ग़लत कसमनामो जमा करायो हो। अवां नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त इलेक्शन कमीशन फैसल वावड़ा के 2 महीननि अंदरि असेंबली मेंबर तौरु वरितल पघारूं ऐं फ़ाइदा वापसि करण जो हुकुम ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि फैसल वावड़ा इलेक्शन कमीशन में ग़लत कसमनामो जमा करायो हो, जंहिं ते इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन फैसल वावड़ा जी नाअहली बाबति केस जो महफ़ूज़ सेल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त फैसल वावड़ा इलेक्शन कमीशन में ग़लत कसमनामो जमा करायो हो। इलेक्शन कमीशन फैसल वावड़ा के 2 महीननि अंदरि असेंबली मेंबर तौरु वरितल पघारूं ऐं फ़ाइदा वापसि करण जो हुकुम ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि फैसल वावड़ा इलेक्शन कमीशन में ग़लत कसमनामो जमा करायो हो। अवां खे नाज़रीन अहम ख़बर खां अपडेट कंदा हलूं पिया त इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन फैसल वावड़ा जी नाअहली बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ सेल जेको फ़ैसिलो आहे उहो ॿुधाए छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त फैसल वावड़ा इलेक्शन कमीशन में ग़लत कसमनामो जमा करायो हो। इलेक्शन कमीशन फैसल वावड़ा के 2 महीननि अंदरि असेंबली मेंबर तौरु वरितल पघारूं ऐं फ़ाइदा वापसि करण जो हुकुम ॾिनो आहे। इन्हीं हवाले से अपडेट ॾियण लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ गौहर कांग्रेस सां। जी गौहर, अहम ख़बर साम्हूं आई आहे त इलेक्शन कमीशन पीटीआई सेनेटर फैसल वावड़ा के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। तफ़सील ॾिजो इन हवाले सां नाज़रीन खे। जी पीटीआई के सेनेटर फैसल वावड़ा के इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नाअहल करार ॾिनो आहे। जॾहिं त इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त दाख़िल कई वई त फैसल वावड़ा जी बिटी शहरियत आहे ऐं बिटी शहरियत जे हवाले सां उन जेको हलफ़नामो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में जमा करायो उहो कूड़ो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अहिड़ी दरख़्वास्त ॿुधणी कई ऐं जाइज़ो वरितो उन हलफ़नामे जो। उन खां पोइ फैसल वावड़ा जो बि बयानु वरितो। उन बैदि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मुख़्तलिफ़ ॿुधणियुनि बैदि फैसल वावड़ा के नाअहल करार ॾिनो आहे। यादि रहे त इन खां अॻु फैसल वावड़ा बिटी शहरियत हुजण जे बुनियाद ते जेको नाअहल थियो उहो सेनेटर MNA तां उन इस्तीफ़ा ॾिनी हुई। उन बैदि उनजी MNA तौरु नाअहलीअ बैदि हू सेनेटर चूंडियो वियो ऐं हाणे जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे त फैसल वावड़ा खे नाअहल करार ॾिनो वञे थो। उन बैदि उनजी सेनेटर तौरु जेका बि फैसल वावड़ा जी जेके बि पघारूं आहिनि या मरासूं आहिनि उहो हुकुम कयो वियो आहे त उहो वापसि करे, छो त उन